वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आज़रबाईजान जो दौरो मुकम्मल ताजिकिस्तान रवानो। ॿिनि ॾींहं जे दौरे में वज़ीर आज़म जी ताजिक सदर सां ॿतरफ़ी मुलाक़ात शेड्यूल। शहबाज शरीफ ताजिक क़यादत सां पापा तपनाई ऐं सीड़पकारी ते ख़्यालनि जी ॾेवट कंदो। ॿिन्ही मुल्कनि में मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहियूं थियण जो इम्कान। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त जमहूरियत जे तसलसल इदारनि जे इस्तेकाम लाइ हमायगी जी ज़रूरत आहे। आवामी मसइलनि जे हल लाइ समूरनि तबक़नि सां मुशावरत अॻिते वधणो पवंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां पीपल्स पार्टी ॾखण पंजाब जे वफ़द जी मुलाक़ात। वफ़द ॾखण पंजाब खे पेश ईंदड़ मसइलनि बाबति सदर खे आगाही ॾिनी। सदर पारां जमहूरी क़दरनि जे इस्तेकाम में समूरनि सियासी क़ुवतनि जे किरदार जी वाखाण। गडियल क़ौमनि जे अमन मिशन खे पेश ईंदड़ ख़तरनि ते साबितो आणण जी ज़रूरत आहे। आलमी बिरादरी अमन इस्लामती खे बरक़रार रखण लाइ गडियल क़ौमनि जी कामयाब पॉलिसियुनि ते अमल जो अज़म बरजाए। गडियल क़ौमूं अमन फोर्स खे पेश ईंदड़ चैलेंजिस तहत सलाहियतनि खे बीणो करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो गडियल क़ौमनि जे अमन दस्तनि जे आलमी ॾींहं ते पैगाम चवे थो 2,38,000 खां वधीक पाकिस्तानी अमन दस्तनि 48 मिशन्स में ख़िदमतूं पेश कयूं। 181 पाकिस्तानी अमन फ़ौजियुनि आलमी अमन इस्लामती लाइ लाजवाब क़ुर्बानियूं ॾिनियूं। अमरीका जो भारत खां इलाक़ाई इस्तेकाम ऐं अमन बरक़रार रखण जो मुतालबो। भारतीय पढ़ी सेक्रेटरी श्री विक्रम मिस्री जी वॉशिंगटन में अमरीका जे नायब पढ़ी वज़ीर क्रिस्टोफर सां मुलाक़ात। अमरीका जे नायब पढ़ी वज़ीर भारत खां हिकु भेरो ॿीहर मार्केट रसाई जो मुतालबो वरसायो। माइग्रेशन ऐं एंटी नार्कोटिक्स सहकार वधाइण ते ज़ोर ॾिनो। बिजली जा अघ घटाइण लाइ केतिरा ई क़दम खंया आहिनि। ॿिनि टिनि सालनि दौरान बिजलीअ जी तलब में घटिताई थी आहे। IPP सां मुआहिदनि ते नज़रसानी कई पई वञे। ट्रांसमिशन जे निज़ाम में सुधारा आंदा पिया वञनि। तबनाई पारे वफ़ाक़ी वज़ीर अवीस लगारी जो वर्कशॉप खे ख़िताब चवे थो बिजलीअ जे निज़ाम में भाषा डैम जी शमूलियत अहम हूंदी। कोयले ऐं गैस ते हलंदड़ बिजलीकरण बाबति कोशिश आहे त माहौलियात ते असर न पवे। सिंध जी सिहत खाते जी वज़ीर डॉक्टर अज़रा पेशोहो पारां जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी में CBS जो इफ़्तिताह। सूबाई वज़ीर जी थैलेसमिया जे मुफ़्त स्क्रीनिंग वारी तक़रीब में शिरकत। अज़रा पेशोहो 9 वार्ड जो बि जाइज़ो वरितो। MP ॾांहुं अमिताभ ॾहर ते हमले केस जो फ़ैसिलो महफ़ूज़। मीरपुर माथेली जी दहशतगर्दी टोड़ अदालत में ॿिन्ही धुरनि जे वकीलनि जा दलील मुकमल। शहरियार शर अदालत में पेश थियो। मीडिया सां ॻाल्हाईंदे शहरियार शर जो चवणु आहे त खेसि सियासी रस्ते तां हटाइण जी कोशिश कई पई वञे। अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। अमरीका चीनी शागिर्दनि जूं वीज़ाऊं रद्द करण जो ऐलान करे छॾियो। अमेरिकी पढ़ी वज़ीर मार्को रूबियो जो चवणु आहे त अमरीका चीनी शागिर्दनि जूं वीज़ाऊं रद्द कंदो। चीनी कम्युनिस्ट पार्टी सां लाॻापियल शागिर्दनि जूं वीज़ाऊं रद्द कई वेंदियूं। अहम शोबनि में तालीम हासिल कंदड़ चीनी शागिर्दनि जूं बि वीज़ाऊं रद्द कई वेंदियूं। कादरपुर में अगवा थियल ॿिनि पोरियतनि जी बाज़ाबी लाइ शटरबंद हड़ताल ऐं एहतिजाजी रैली। हथियारबंदनि हथां अगवा थियल भुट्टा पाड़े पासी मोहम्मद कासिम ऐं मुराद भुट्टो 4 ॾींहनि खां धाड़ेलनि पट हींअर कमाल बढ़ियल। पोरियतनि जी बाज़ाबी लाइ शहरनि कारोबार बंदि करे सियासी समाजी धुरनि सां गॾु एहतिजाजी रैली कढी क़ौमी शाहरा ते धरणो हयो। एहतिजाज कंदड़नि पारां मुख़बिन खे बिना देर बाज़ाब कराइण जो मुतालबो। रेड़की वेझो अगवा थियल जापान पासिया पुलिस पारां रुहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन में मुख़बी खे बाज़ाब कराइण जी दावा। मोहम्मद इलियास उर्फ मिठलमर गुज़िरियल ॾींहुं हिरणी किनाल वेझो 2 ॾींहं तां अगवा थी वियो हो।
ठठे में गोठाड़न जो बदमी खिलाफ क़ौमी शाहराह ते धरणो रोड ब्लॉक दरसी जे दुकान मां चोरी खिलाफ गोठाड़न ठठो हैदराबाद में क़ौमी शाहराह ते धरणो हुयो। गोठाड़न जो चमड़ाहे ते चो दरसी जे दुकान के खाटणी समूरा कपड़ा खणी पिया। चोरी थियल कपड़ा वापस कराए बदमी ते ज़ाब्तो आंदो बने। अमरकोट में छोरपा में पानी छोड़ न करण ते आबादकार रोडन ते निकरी आया। मुख्य रोड ब्लॉक आबादकारन पानी जी खोट खिलाफ खाराड़ो बाईपास ते धरणो हणी मीरपुर खास रोड ब्लॉक करे छॾियो। पानी ॾियो जा नारा आबादकार अखबाड़न जो चमड़ाहे त आपाशी अमलदार खोट ॾियण लाइ पानी पासनि खे विकिरो करे रहिया आहिनि। छोरपा में 2 महीननि खां पानी नाहे आयो, फसल सुकी रहिया आहिनि।